वेलकम बैक। खबर शामिल कंदासीं। ईरानी हुकूमत ईरानी सदर इब्राहिम रईसी ऐं परॾेही वज़ीर हुसैन अमीर जे हेलीकॉप्टर हादसे में फौत थियण जी तस्दीक कई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजी होस्ट सरवर जबीन। रज़ा जे रोज़े ते कयो वियो। परॾेही ख़बरूं इदारे मूजिब ईरानी सदर इब्राहिम रईसी ऐं परॾेही वज़ीर हुसैन अमीर हेलीकॉप्टर हादसे में फौत थी विया आहिनि। ईरान जे ख़बरूं इदारे तेहरान टाइम्स जो चवणु आहे त हेलीकॉप्टर सां हादसो अज़रबाईजान जे इलाइक़े तब्रेज़ खां 100 किलोमीटर परे पेश आयो, जंहिंमें गवर्नर तब्रेज़ पिणु फौत थी वियो। तेहरान टाइम्स मूजिब आयतुल्लाह ख़ामनाई जी नुमाइंदे समेत हेलीकॉप्टर में सवार 9 ॼणा फौत थी विया आहिनि। ईरानी अख़्तियारनि मूजिब कुझु लाश सड़ी विया जेके सुञाणप जोॻा न आहिनि। परॾेही मीडिया जो चवणु आहे त हेलीकॉप्टर जो मलबो हिकु जबल तां मिलियो। रेस्क्यू टीमूं मलबे ताईं पहुची वियूं आहिनि, जॾहिं हेलीकॉप्टर हादसे में फौत थियलनि जा मड़ तब्रेज़ जे इस्पताल मुंतक़िल किया विया आहिनि। सिंध असेंबली ईरानी सदर इब्राहिम रईसी जी शहादत ते ताज़ियती ठहराव मंज़ूर करे वरितो, जॾहिं त इजलास दौरान सदर रईसी जी वफ़ात ते 1 मिंट जी ख़ामोशी अख़्तियार कंदे कार्रवाई मुलतवी कई वई। ऐवान में ॻाल्हाईंदे घरू वज़ीर ज़िया हसन लंजार ईरानी सदर खे भेटा पेश कंदे चयो आहे त सदर जी वफ़ात सबबि अॼोके इजलास जी कार्रवाई मुलतवी कई वञे। सिंध असेंबलीअ में ईरानी सदर जे हेलीकॉप्टर हादसे में फौत थियण ते ठहराव मंज़ूर कयो वियो। ठहराव घरू वज़ीर ज़िया लंजार पेश कई। ज़िया लंजार चयो त हू ईरानी सदर ऐं परॾेही वज़ीर जे लाॾाणे ते गहरे ॾुख जो इज़हार कनि था। हुन चयो त पाकिस्तान ऐं ईरान जा पुराणा इस्लामी ऐं सक़ाफ़ती लाॻापा आहिनि। ईरान पहिरियों मुल्क हुयो जंहिं पाकिस्तान खे आलमी सतह ते तस्लीम कयो। सूबाई घरू वज़ीर चयो त ऐवान ईरान जे अवाम ऐं शहीदनि जे ख़ानदान सां मुकमल यकजहतीअ जो इज़हार करे थो। ही ऐवान संदन ॾुख में बराबर जो शरीक आहे। वाज़िह रहे त गुज़िरियल ॾींहुं हेलीकॉप्टर हादसे में ईरानी सदर ऐं परॾेही वज़ीर समेत आला अमलदार फौत थी विया हुआ। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त ईरानी सदर जी शहादत वारो वाक़ियो इंतहाई अफ़सोस जोॻो आहे। सिंध हुकूमत ॾुख जी घड़ीअ में ईरानी अवाम सां गॾु आहे। सिंध असेंबली में ख़िताब कंदे सैयद मुराद अली शाह चयो त अञा 1 महीनो बि न थियो हो जो ईरानी सदर पाकिस्तान ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जे सिंध हुकूमत हुअण सबबि कराची आयो हो। ईरानी भाइयों और बहनों के साथ उस दुख में बराबर के हम शरीक हैं और ये उन्हें हम यकीन दिलाते हैं कि इस मुश्किल वक्त में हम अपने ईरानी बहनों और भाइयों के साथ खड़े हैं। ख़ास तौर पर ज़्यादा दुख इसलिए है कि अभी 1 महीना भी नहीं हुआ। 23 अप्रैल 2024 को डॉक्टर इब्राहिम रईसी साहब, हुसैन आमिर साहब एक डेलीगेशन के साथ यहाँ पाकिस्तान आए थे और कराची तशरीफ़ लाए थे और बहुत सालों के बाद कोई हेड ऑफ स्टेट कराची आया था। हमारे लिए बड़ी इज्जत की बात थी कि उन्होंने चूज़ किया कि वो कराची भी आए। मेरे लिए और ज़्यादा इज्जत की बात थी कि उन्होंने चीफ मिनिस्टर हाउस में अपने सारे इवेंट्स की और कहा कि हम वहाँ आएंगे। एक बड़ी गैदरिंग से उन्होंने खिताब भी किया चीफ मिनिस्टर हाउस में और वो तकरीर जो लोग भी उधर मौजूद थे उनके कानों में आज भी गूंज रही होगी किस तरीके से उन्होंने आलम इस्लाम को साथ रहने और जो इस वक्त मुश्किलात ख़ास तौर पे जो ऑक्यूपाइड पैलेस्टाइन के अंदर फोर्सेस हैं इजरायली, उनके खिलाफ उन्होंने बताया था और मुझे वो लफ्ज़ अभी तक याद। उन्होंने कहा था कि हमने तुम्हें चखा दिया है मज़ा जो तुमने एक डमस्कस में जब उन्होंने उनके सफारत खाने पे हमला किया था और कहा था कि एक बात याद रखना, वो लफ्ज़ अभी भी याद है मुझे, कि अगर दोबारा कोई ऐसी हरकत की तो हम तुम्हारा मुल्क इस दुनिया से ख़त्म कर देंगे। ये उनकी रिजॉल्व थी। उस मुश्किल वक्त में जब कोई इस बारे में बात नहीं कर रहा था इंटरनेशनल कम्युनिटी में, उन्होंने पाकिस्तान आए, यहाँ से कोलंबो गए थे और कुछ घंटे जो उन्होंने कराची में गुजारे वो यादगार रहेंगे हमारे लिए, कराची के लोगों के लिए। आपको याद होगा या आप दोस्तों को कुछ पता होगा, उस दिन हमने छुट्टी कर दी थी इसलिए कि हमें एक दिन पहले एक बहुत ही इरानियन इंटेलिजेंस से ही इतला आई थी कि जी कोई अटैक हो सकता है इब्राहिम रईसी, डॉक्टर इब्राहिम रईसी साहब के ऊपर, ईरानियन सदर के ऊपर, और इस वजह से
बहुत स्ट्रिंजेंट मेजर्स लिए थे और मैंने कराची के लोगों का शुक्रिया भी अदा किया था कि उन्होंने साथ दिया और किसी ने कुछ नहीं कहा था, इसलिए कि वो इतने अहम पाकिस्तान के एक दोस्त इधर आ रहे थे और हमने उनको अच्छी तरीके से सिक्योरिटी और प्रोटेक्शन देनी थी। मैं एक बार फिर उनकी शहादत पे, उनकी डेथ पे पाकिस्तान के लोगों, ख़ास तौर पे सिंध के लोगों की तरफ से अपने ईरानी भाइयों और बहनों के साथ दुख और हमदर्दी का इज़हार करता हूँ और ये दुआ करता हूँ कि अल्लाह ताला मरहूम डॉक्टर इब्राहिम रईसी, फॉरेन मिनिस्टर मरहूम हुसैन आमिर अब्दुल्लाइन और उनके साथ जो भी गुजर गए उनको जन्नत में आला मकाम दे और ईरान के लोगों के ये हौसला दे कि वो इस मुश्किल वक्त से निकल सके। नाज़रीन, सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन भी ईरानी सदर जे हेलीकॉप्टर हादसे में वफ़ात थियण जो दुख जो इज़हार कयो आहे। संदसि चवणु आहे त हू ईरानी सदर ऐं परॾेही वज़ीर जी शहादत ते दुख जो इज़हार कनि था। सिंध असेंबली में ख़िताब कंदे शर्जील इनाम मेमन वधीक छा चयो, अचो तव्हांखे ॾेखारियूं। पूरे पाकिस्तान की जानिब से, पाकिस्तानी अवाम की जानिब से, सिंध हुकूमत की जानिब से, पाकिस्तान पीपल्स पार्टी की जानिब से हम सब जो है इस अफसोसनाक जो सानिया ईरान में हुआ है, जिसमें प्रेसिडेंट साहब, उनके फॉरेन मिनिस्टर साहब, उनके गवर्नर और जो भी उनके साथ उनके रुफ़का उस हेलीकॉप्टर में सवार थे, हम सब जो है बराबर के शरीक हैं उनके गमज़दा इस वक्त में और दुआ गो हैं कि अल्लाह ताला उनके दर्जात को बुलंदता फरमाए। सर, जैसे हमारे ऑनरेबल मिनिस्टर साहब ने भी फरमाया कि जब प्रेसिडेंट साहब और उनके फॉरेन मिनिस्टर साहब अभी रिसेंटली पाकिस्तान आए थे, उनकी सदर पाकिस्तान मोहतरम आसिफ अली जरदारी साहब से मुलाकातें हुई, उनकी प्राइम मिनिस्टर साहब से मुलाकातें हुई और उनके साथ उनकी फैमिली भी शामिल थी। उनकी फैमिली को अकम्पनी करने के लिए मोहतरमा आसफा भुट्टो जरदारी साहबा वो उनके साथ शामिल थी उस वक्त में और वो उनके साथ मुख्तलिफ जगहों पर उनको विज़िट भी करवाया। और जब यहाँ पे आए तो यहाँ पे सूबा सिंध में भी आए, सूबा सिंध में उनको रिसीव करने से लेके आखिर तक वज़ीर आला साहब और उनकी टीम उनके साथ शामिल थी। फिर वो यहाँ पे एक रात रहे भी सही, एक दफ़ा उन्होंने CM हाउस में आके खिताब भी किया यहाँ पे पाकिस्तानी कम्युनिटी से और तमाम यहाँ के पार्लियामेंटेरियंस ऑलमोस्ट सब वहाँ मौजूद थे। सर, ये अफसोसनाक वाक़या है जो ईरान के साथ जिस तरह कहा गया कि पाकिस्तान के देरीना ताल्लुकात हैं और ईरान वो पहला मुल्क है जिसने पाकिस्तान को एज ए कंट्री तस्लीम भी किया था, तो उस वजह से भी उसकी एक तारीखी अहमियत हासिल है। और फिर लास्ट में जैसे प्रेसिडेंट जरदारी साहब मुल्क के सदर बने, पहली मरतबा तो उन्होंने पाक ईरान गैस पाइपलाइन जो है उसका भी शुरुआत करने की कोशिश की और अभी भी उनके लेटेस्ट जो ट्रिप था उस पर काफ़ी जो मुआहदे वो साइन हुए। सर, हम लोग एज ए मुस्लिम कंट्री, एज ए पड़ोसी मुल्क, हम ये यकीन दहानी कराते हैं अपने तमाम वहाँ पे मौजूद ईरानी भाइयों से और यहाँ पे भी पाकिस्तान में भी तमाम पूरी कौम से कि हम इस मुश्किल की इस घड़ी में, गम की इस घड़ी में पूरे पाकिस्तान का बच्चा बच्चा उनके साथ है और उनके लिए दुआ गो है। शहबाज शरीफ ईरानी सदर इब्राहिम रईसी जे हादसे में फौत थियण ते सोग जो ऐलान कयो आहे, जंहिं दौरान क़ौमी झंडो निबियल रहंदो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां ईरानी सदर जे फौत थियण ते दुख जो इज़हार कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ईरानी सिफ़ारतखाने जो दौरो पिणु कयो ऐं चयो त ईरानी सदर जी वफ़ात ते पाकिस्तान में सोग जो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे ऐं क़ौमी झंडो झुकियल रहंदो। ॿिए पासे सदर आसिफ अली ज़रदारी बि ईरानी सदर, परॾेही वज़ीर ऐं ॿियनि जे वफ़ात ते ताज़ियत ऐं इब्राहिम रईसी जे ख़िदमतुनि ते खेसि भेटा पेश कई। होॾां PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि हेलीकॉप्टर हादसे में ईरानी सदर ऐं परॾेही वज़ीर समेत 9 ॼणनि जे अलमनाक मौत ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ईरानी सदर इब्राहिम रईसी ऐं परॾेही वज़ीर हुसैन अमीर अब्दुल्लाहान समेत 9 ॼणनि जे हेलीकॉप्टर हादसे में फौत थियण ते ईरान जे अवाम सां ताज़ियत करे थो। संदसि चवणु हो त हिन अफ़सोसनाक वाक़िए ते हर पाकिस्तानी
दुख में आहे ऐं पंहिंजे ईरानी भाइरनि ऐं भेनरुनि सां दुख में बराबर जा शरीक आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू इस्लामी जमहूरिया ईरान जे हुकूमत ऐं शहरनि सां दिली ताज़ियत जो इज़हार कनि था। ईरानी सदर इब्राहिम रईसी ऐं परॾेही वज़ीर हुसैन अमीर अब्दुल्लाहान जे हेलीकॉप्टर खे पेश ईंदड़ हादसे ते इसराइल जो रद्द अमल बि साम्हूं अची वियो आहे। ईरानी सदर जे हेलीकॉप्टर के पेश ईंदड़ हादसे ते पाकिस्तान, तुर्किया, सऊदी अरब, रूस, चीन, अज़रबैजान ऐं मुतहदा अरब इमारात समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि तरफ़ां ईरानी अख़्तियारनि सां ताज़ियत जो इज़हार कयो वियो। परॾेही ख़बरूं एजेंसी मूजिब इसराइली अख़्तियारनि बाबति ॿुधायो वियो आहे त ईरान में इब्राहिम रईसी खे पेश ईंदड़ हेलीकॉप्टर हादसे में इसराइल जो को बि किरदारु नाहे। इसराइली उहिदेदार नालो ज़ाहिर न करण जी शर्त ते ॿुधायो त हेलीकॉप्टर हादसे में असां मुलविस न आहियूं। यादि रहे त ईरान जे सदर इब्राहिम रईसी जे हेलीकॉप्टर खे गुज़िरियल ॾींहुं तबरेज़ शहर खां 100 किलोमीटर परे हादसो पेश आयो हो। हादसे वक़्तु हेलीकॉप्टर में ईरान जो परॾेही वज़ीर हुसैन अमीर बि, गवर्नर तिब्रेज़ ऐं ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली ख़ामनाई जे तर्जुमान समेत ॿिया आला अमलदार बि सवार हुआ। ईरानी मीडिया पारां हेलीकॉप्टर हादसे में सदर इब्राहिम रईसी, परॾेही वज़ीर हुसैन अमीर, गवर्नर तिब्रेज़ जी शहादत वारी तस्दीक कई वई आहे, जॾहिं त ईरान जे सदर इब्राहिम रईसी जो लाश बि हादसे वारे हंध तां मिलियो आहे, जंहिंखे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सीली ख़बरुनि में हिकु भेरो ॿीहर भलीकार ख़बर शामिल कंदासीं। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त केतिरनि ई ॾींहंनि खां बहस हलंदड़ आहे त हुकूमत डिजिटल मीडिया बाबति बि लाणे रही आहे, जॾहिं त डिजिटल मीडिया ते दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में कानून साज़ी थी चुकी आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ उन मामले ते राणा सनाउल्लाह जी सरबराहीअ में कमेटी जोड़ी आहे। सोशल मीडिया ते नफ़रत जोॻो मवाद पखेड़ियो पियो वञे। हुन चयो त पाक फ़ौज दहशतगर्दीअ ते ज़ाब्तो आणण लाइ क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। अस्करी इदारनि ऐं अवाम जे सहकार सां दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में सोभ मानींदासीं। माण्हुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे। आज़म नज़ीर तारड़ जो चवणु हो त पुलिस खे वफ़ाक़ी हुकूमत जो घुर्बल हर क़िस्म जो सहकार फ़राहम कंदासीं। अदालत खे आइन ऐं कानून मुताबिक़ इंसाफ़ फ़राहम करणो आहे। आइन में इदारनि जे इख़्तियारनि जे इस्तेमाल जूं हदूं मुक़ररु आहिनि। हुन वधीक चयो त समूरनि इदारनि खे पंहिंजे हदुनि अंदरि रही कमु करणु घुर्जे। इस्लामाबाद हाई कोर्ट जा जेकी रिमार्क्स रिपोर्ट थिया उन्हनि सां तकलीफ़ पहुती आहे। पाक फ़ौज पंहिंजे हदुनि अंदरि रही कमु कंदी आहे। डिफरेंट उसकी तशरीह है आइन की और कानून में लिखा गया है, वो नहीं आते, वो सेटिस्फाई नहीं करेंगे तो फिर हम वज़ीर आज़म को यहाँ पे बिठाएंगे और फिर पूरी काबीना को यहाँ पे बिठाएंगे। ये अदालतों के मैंडेट नहीं है। मैं बड़े अदब से अर्ज़ करूँगा, अदालत ने आइन और कानून के मुताबिक इंसाफ फराहम करना है। ये सब जुडिस मैटर है। क्या ही अच्छा हो कि जो भी हुक्म हो वो अदालती ऑर्डर के ज़रिए पास कर दिया जाए, और ये जो तरीका है कि एक सनसनी खेज़ जो ख़बरें हैं वो बाहर निकलें और ज़्यादा बेचैनी फैले, ये गैर मुनासिब रहा है हमेशा। अदालतों ने ख़ुद भी ये कहा है और सिविल सोसाइटी भी ये समझती है कि अदालती मामलात जो हैं वो अदालत के अंदर हल होते हैं, कानून के मुताबिक, आइन के मुताबिक हल होने हैं। ये बिलाशुबा एक संजीदा मुकदमा है, लेकिन उस मुकदमे को भी फिर संजीदगी के साथ आगे बढ़ना चाहिए। कानून एक तरीक़ाकार वज़ा करता है, दरख्वास्त आई, उस पर जवाब आए, जवाब पहले पेरूज़ करें, जवाबात देखने के बाद आप जो हुक्म पास करना चाहते हैं, जारी करना चाहते हैं, ज़रूर करें। लेकिन आइन पाकिस्तान आर्टिकल 199 अफवाज पाकिस्तान के बारे में बहुत वाज़ेह है। इसी तरह आइन का आर्टिकल 248 जो है वो वज़ीर आज़म को और उनकी काबीना को मखसूस प्रोटेक्शन फ़राहम करता है कि इन डिस्चार्ज ऑफ देयर ऑफिशियल ड्यूटीज़ दे आर नॉट सपोज टू एनी लीगल प्रोसीडिंग्स। ये बातें कि जी काबीना का इजलास यहाँ पे होगा फिर और उन्हें बिठा के करवाया जाएगा, मैं समझता हूँ कि ये पार्लिमान को और पार्लिमान में से निकली हुई काबीना को उसका जो आइनी किरदार है उसको अंडरमाइन करने के मुतरादिफ होता है। आई एम श्योर कि ये जुडिशल ऑर्डर नहीं होगा, ये शायद रिपोर्टिंग में भी कोई कमी बेशी हुई हो, लेकिन बाहर कैफ ये तकलीफ़ दे चीज़। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकन अब्बासी चयो आहे त PTI हुकूमत जंहिं रस्ते खां आई हुई मौजूदा हुकूमत बि उन ई रस्ते खां आई आहे, ने रुॻो मुल्की मईशत जी तबाही जो सबबु बणी आहे।
एहतसाब अदालत में पेशी खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद खगन अब्बासी ईरानी सदर जे हेलीकॉप्टर हादसे में फौतगी ते पिणु दुख जो इज़हार कयो। हुन चयो त जिन माण्हुनि मथसि केस ठाहिया उन्हनि खे जवाबु ॾियणो पवंदो। अदालत मुस्तक़बिल में कूड़ा केस न थियण जो को बि फ़ैसिलो कंदी। असां इस्लामाबाद में केस बि वापसि वरितो वियो आहे। जेसीं ताईं हिन मुल्क में का वॾी इंतिज़ामी तब्दीली न ईंदी तेसीं ताईं चङाई च उमेद न आहे। न रुॻो मुल्की मईशत जी तबाही जो सबबु बणी आहे। हुन चयो त सियासी पार्टी हिकु ॾींहं में न ठहंदी आहे। ईंदड़ महीने ताईं सियासी पार्टी वजूद में ईंदी। सॼे पाकिस्तान मां माण्हू असांजी पार्टी में शामिल थींदा। माण्हू चवंदा त इलेक्शन चोरी थी आहे। अदालतुनि पीटीआई बानी खे 9 मई ऐं आज़ादी मार्च समेत 3 केसनि मां बरी करे छॾियो। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत 9 मई आज़ादी मार्च भञ केस ऐं कलम 144 जी भञगड़ी समेत 3 केसनि में बानी पीटीआई खे बरी करे छॾियो आहे। अदालत शेख रशीद फैसल जावेद खे बि थाणे कोहिसार ऐं थाणे कराची कंपनी में भञ ऐं कलम 144 जी भञगड़ी ते दाख़िल केसनि मां बरी कयो आहे। थाणे कोहिसार में दाख़िल केस में जुडिशियल मैजिस्ट्रेट शहजाद खान जी अदालत बानी पीटीआई शेख रशीद फैसल जावेद नवाज़ अमान शाह महमूद कुरैशी कासिम सूरी ऐं राजा खुरम नवाज़ खे बि बरी कयो वियो आहे। ॿिए पासे जुडिशियल मैजिस्ट्रेट मुरीद अब्बास खान आज़ादी मार्च दौरान कराची कंपनी थाणे में दाख़िल केस में पीटीआई बानी ऐं ॿियनि अॻवाननि जी दरख़्वास्तनि ते ॿुधणी कई। अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे पीटीआई बानी फैसल जावेद अली नवाज़ अवान सैफुल्ला न्याज़ी ज़रताज गुल ऐं असद उमर खे बरी करे छॾियो आहे। खन्ना थाणे में 9 मई जे केस में पीटीआई बानी खे बरी कयो वियो आहे। जॾहिं त जुडिशियल मैजिस्ट्रेट बानी पीटीआई जे 9 मई जे केस में बरीयत जो फ़ैसिलो जारी कयो, जंहिंमें चयो वियो आहे त केस मुताबिक़ बानी पीटीआई ऐं ॿियनि माण्हुनि खे भड़कायो, पर संदसि ख़िलाफ़ रिकॉर्ड ते को बि सबूत ऐं शायदि मौजूदु न आहे। फ़ैसिले मुताबिक़ रिकॉर्ड ते मौजूदु शायदि पीटीआई ख़िलाफ़ इल्ज़ाम साबित करण लाइ काफ़ी न आहे। अदालत अहिड़े रिकॉर्ड ते पीटीआई ख़िलाफ़ केस अॻिते नथो हलाए सघे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त सिंध हुकूमत में को बि इख़्तिलाफ़ न आहे। मुराद अली शाह ई वॾो वज़ीर रहंदो। सिंध असेंबली में मीडिया सां ॻाल्हाईंदे नासिर हुसैन शाह चयो त मुराद अली शाह जे करे ई पीपल्स पार्टी इलेक्शन में वॾी कामयाबी हासिल कई आहे। हुन चयो त जिन खे कुझु न मिलियो उहे इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि करे रहिया आहिनि। वज़ारतुनि जा फ़ैसिला क़यादत कंदी आहे। क़यादत नवनि माण्हुनि खे मौक़ो ॾिनो आहे, ॿियनि खे बि मौक़ो मिलंदो। सूबाई वज़ीर ईरानी सदर जे हेलीकॉप्टर हादसे में फ़ौत थियण ते ॾुख जो इज़हार कंदे चयो त ईरानी सदर ऐं परॾेही वज़ीर जे लाॾाणे ते सिंध हुकूमत ऐं वॾो वज़ीर गमज़दा आहे। परॾेही वज़ीर इस्तिहाक डार चयो आहे त पाकिस्तान ऐं तुर्किया विच में पुराणा लाॻापा आहिनि। तुर्किया सां वापार वधाइण लाइ क़दम खणी रहिया आहियूं। ॿिन्ही मुल्कनि जी क़यादत हमेशह अवाम जे मुफ़ादनि में कमु कंदी रही आहे। परॾेही वज़ीर इस्तिहाक डार इस्लामाबाद में तुर्किया जे हम मनसब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पाकिस्तान में नई हुकूमत जे क़याम खां पोइ तुर्किया जी परॾेही वज़ीर जो ही पहिरियों दौरो आहे। पाकिस्तान ऐं तुर्किया 2 मुल्क ऐं हिकु क़ौम आहिनि। हुन चयो त ॿिन्ही मुल्कनि विच में वापार ऐं दिफ़ा समेत मुख़्तलिफ़ शोबनि में ताउन जारी आहे। पाकिस्तान ऐं तुर्किया हर मुश्किल वक़्त में हिक ॿिए सां गॾु बीठल हूंदा आहिनि। तुर्की परॾेही वज़ीर इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ईरानी सदर डॉक्टर इब्राहिम रईसी, ईरानी परॾेही वज़ीर, सूबाई गवर्नर समेत 9 ॼणनि जे हेलीकॉप्टर हादसे में फ़ौत थियण ते ॾुख जो इज़हार कयो। तुर्किया जे परॾेही वज़ीर चयो त पाकिस्तान में मुंहिंजो ही पहिरियों दौरो आहे। बहितरीन इस्तक़बाल ते पाकिस्तान जी सरकार जो शुक्रगुज़ार आहियां। हुन चयो त पाकिस्तान असांजो ॿियो घर आहे। पाकिस्तान असांजो वेझो दोस्त ऐं भाउ मुल्क आहे। पाकिस्तान जो इलाइक़ो ऐं इलाक़ाई आलमी सतह ते अहम किरदारु आहे। तुर्किया जे परॾेही वज़ीर चयो त पाकिस्तान जे परॾेही वज़ीर इस्तिहाक डार सां साइंस ऐं टेक्नोलॉजी शोबे में ताउन वधाइण ते ॻाल्हि ॿोल थी आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां तुर्किया जे परॾेही वज़ीर हाकन फिदान मुलाक़ात कई आहे। पाक फ़ौज जे आम लाॻापनि वारे शोबे ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त आर्मी चीफ ऐं तुर्की जे परॾेही वज़ीर विच में मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ISPR जो चवणु आहे त
तुर्क परॾेही वज़ीर ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ पाक फ़ौज जे किरदार खे साराहियो। पाक फ़ौज जे आम लाॻापनि वारे शोबे मूजिबि ॿिन्ही अॻुवाननि तारीख़ी सक़ाफ़ती ऐं मज़हबी लाॻापनि ते ॿधियल गहरनि लाॻापनि ते बि इत्मिनान जो इज़हार कयो आहे। वाज़े रहे त तुर्कीअ जो परॾेही वज़ीर ॿिनि ॾींहंनि जे दौरे ते काल्ह पाकिस्तान पहुतो हो। परॾेही ऑफिस मूजिबि पाकिस्तान जे एडिशनल परॾेही सेक्रेटरी अहमद नसीम वड़ाइच एयरपोर्ट ते संदसि स्वाचियां कई। लाहौर हाई कोर्ट पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जी तलबी जो इशारो ॾेई छॾियो आहे। लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ATC 1 रावलपिंडी मां केसनि जे ॿिए अदालत मुंतक़िली बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी कई। इन सिलसिले में एडवोकेट जनरल पंजाब अदालत में पेश थियो। ॿुधणी दौरान एडवोकेट जनरल पंजाब अदालत खे ॿुधायो त हुकूमती कमेटी जजनि जे मुक़ररी वारे मामले ते वज़ीर आला मरियम नवाज़ सां सलाह मशवरो कयो। मरियम नवाज़ काबीना जे ईंदड़ इजलास में जजनि जी मुक़ररी वारो मामलो एजेंडा में शामिल करण जी हिदायत कई आहे। एडवोकेट जनरल जे मौक़िफ़ ते अदालत जजनि जी मुक़ररी लाइ पंजाब हुकूमत खे आख़िरी मौक़ो ॾींदे चयो त जेकॾहिं ईंदड़ ॿुधनीअ ताईं जज मुक़रर न थिया त पंजाब जी वज़ीर आला पाण अदालत में पेश थिए। एडवोकेट जनरल चयो त वज़ीर आला काबीना जे ईंदड़ इजलास में जजनि जी मुक़ररी वारे मामले खे एजेंडा नंबर 1 रखण जो चयो आहे। उन ते चीफ जस्टिस चयो त अव्हां खे काबीना जो ख़ासि इजलास तलब करणु घुर्जे हा। एडवोकेट जनरल अदालत खे ॿुधायो त जुमे जे ॾींहुं काबीना जो इजलास सॾाए इहो मामलो हल कंदासीं। हुकूमत खे हाई कोर्ट तरफ़ां ॾिनल नालनि ते को बि एतिराज़ नाहे। उन ते चीफ जस्टिस रिमार्क्स ने चयो त अॼु हुकूमती कमेटी जा माण्हू बि न आहिनि आया। अव्हां अदालत जे इज़त इहा करियो था। लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस चयो त पंजाब जी वज़ीर आला काबीना ईंदड़ ॿुधनीअ ताईं जजनि जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करे ईंदड़ ॿुधनीअ ताईं नोटिफिकेशन जारी न थिया त वज़ीर आला पाण पेश थिए। अदालत केस जी ॿुधणी 24 मई ताईं मुलतवी करे छॾी। शाइर अहमद फरहाद जी गुमशुदगी जे केस में अदालत खे ॿुधायो वियो त ISI शाइर जी मौजूदगीअ खां इनकार कयो आहे। जंहिं ते अदालत कावड़जी पई ऐं चयो त हिक पासे मैसेज अची रहिया आहिनि ऐं ॿिए पासे चयो पियो वञे त हमरा असां वटि नाहे। एजेंसियूं मुल्क हलाईंदियूं या कानून सेक्टर कमांडर को चंड ते नाहे वेठो उनखे पंहिंजी औकात में रखो। शाइर अहमद फरहाद जी आज़ादी बाबति दरख़्वास्त इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी थी। अहमद फरहाद जी घरवारीअ जी दरख़्वास्त ते जस्टिस मोहसिन अख्तर कियानी ॿुधणी कई। अहमद फरहाद जी घरवारीअ जे वकील ईमान मज़ारी अदालत आॾो पेश थी। दरख़्वास्त गुज़ार चयो त हिकु हफ़्तो अॻु अहमद फरहाद पंहिंजे घर ॿाहिरां गुम थियो। उन ते एडिशनल अटॉर्नी जनरल चयो त सुभाणे सुबुह ताईं वक़्तु मिली वञे त रिपोर्ट जमा कराए छॾींदा। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी जे पुछाणे ते बचाव वारी वज़ारत जो नुमाइंदो अदालत में पेश थियो ऐं ॿुधायो त ISPR जवाबु ॾिनो आहे त अहमद फरहाद वटि नाहे। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी चयो त हाणे मामिलो ISPR ऐं IMF जे अख़्तियारनि खां ॿाहिरि निकिरी वियो आहे। बचाव वारो सेक्रेटरी सुभाणे पेश थिए ऐं रिपोर्ट ॾिए। घरू सेक्रेटरी खे चयो वियो त इहो बि ज़ाती हैसियत में पेश थिए। उन्हनि जे थाणनि जा रजिस्टर भरिया पिया आहिनि। अॼु ताईं केतिरा माण्हू रिकवर थिया, पोइ वज़ीरनि खे तलब कंदासीं ऐं पोइ वज़ीर आज़म खे बि तलब कबो। अदालत चयो त इहो मामिलो एतिरो सादो ऐं आसान नाहे। मां जॾहिं फ़ैसिलो ॾींदसि त मामिलो ॿिए पासे निकिरी वेंदो। हिक पासे मैसेज मोकिले रहिया आहियूं ऐं ॿिए पासे चई रहिया आहियूं त हमरा असां वटि नाहे। एजेंसियूं ही मुल्क हलाईंदियूं या कानून मूजिबि ही मुल्क हलंदो। अदालत चयो त सेक्टर कमांडर को चंड त नाहे रहंदो, उनखे पंहिंजी औकात में रखो। उनखां सवाइ बि मुल्क हली सघे थो। सेक्टर कमांडर केरु आहे? वधि खां वधि 18 ग्रेड जो ऑफिसर हूंदो आहे। तव्हां उनखे आसमान ते विहारे छॾियो आहे। अदालत जांच ऑफिसर खे हिदायत कई त सेक्टर कमांडर जो बयानु वठी सुभाणे पेश कयो। अदालत केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कंदे बचाव ऐं घरू खातनि जे सेक्रेटरियुनि खे तलब करे वरितो। खानपुर में हथियारबंदनि ॿिनि पुलिस एहलकारनि खे अगवा करे विया। फैज़ू थाणे जी हद पुलिस चौकी तां हथियारबंद 3 पुलिस एहलकारनि खे अगवा करण बाद हिकु एहलकार खे छॾे 2 ॼणनि खे अगवा करे विया आहिनि। अगवा थी वियल एहलकारनि जी सुञाणप सिद्दीक मलिक ऐं इमदाद सुमरो तौर थी आहे, जॾहिं त छॾे वियल एहलकार इरफान जतोई ॿुधायो पियो वञे। इतला मिलण बाद पुलिस में धरतुलो मची वियो आहे, जॾहिं त मुख़वी एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि।
पनो आकिल मां अगवा थियल निगर खे पुलिस बाज़ियाब करण जी दावा कई आहे। हफ़्तो अॻु अगवा थी वियल मेहराण कॉलोनी वासी निगर मोहम्मद हुसैन खे पुलिस बाज़ियाब करण जी दावा कई आहे। निगर जे वालिद अकरम आराइन जो चवण हो त पुलिस पारां निगर जे बाज़ियाबी लाइ वरतल मोहलत बाद खेसि बाज़ियाब करायो वियो आहे, जेको हिन वक़्तु सखर SSP ऑफिस में मौजूदु आहे। कंडियारो भरसां नौजवान घरू अणबड़ तां फायर करे आपघात करे छॾियो आहे। ॻोठ अलण शाह में 23 वरनि जे परवेज़ अली शाह पाण ते पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो, जंहिंजो लाश ॻुझ गोह में दफ़नाइण जा इतला आहिनि। पुलिस मूजिबि नौजवान ज़मीन मां हिसो न मिलण तां वालिद सां कावड़जी पाण खे गोली हणी आपघात कयो आहे। वधीक जांच कई पई वञे। नंढे मोहम्मद खान में मुग़विन निगरीअ जी बाज़ियाबी लाइ वारिसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। लिघमोरी भरसां 15 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल 13 सालनि जी निगरी माया कोल्हीअ जे वारसनि निगरीअ जी बाज़ियाबी ऐं पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ फुलेली पुल ते धरणो हणी एहतिजाज मुज़ाहिरो कयो। SUP अॻवान इमरान लगारी नारीअ जे पीउ बगो कोल्हीअ ऐं ॿियनि इल्ज़ाम हयो त 15 ॾींहं गुज़री वञण बावजूदि निगरी बाज़ियाब न थी सघी आहे। शेख फुरकियो पुलिस जवाबदारनि खां रिश्वत वठी संदन पुठ भराई करे रही आहे। हुननि DIG हैदराबाद SSP टंडो मोहम्मद खान समेत ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त निगरीअ खे बाज़ियाब कराए मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। खैरपुर में घर ते बासरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। चनापाड़े जे रहवासियुनि हुसैन बख्श अब्बासी मिसमात अशरफ खातून शौकत अली नवीद अली ऐं मोहम्मद सिद्दीक़ अब्बासी पारां प्रेस क्लब पहुची एहतिजाज कयो वियो। एहतिजाज कंदड़ सहाफ़ियुनि ॾाढो नाहींदे इल्ज़ाम हयो त बासर दाइम चांडियो जे 35 खां वधीक हथियारबंद घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि खे तशदुद जो निशानो बणाइण बाद ताला तोड़े 8 तोला सोना ज़ेवर चइनि गाॾियुनि जा फाइल ऐं रोक रक़म खणी विया। हुननि ॿुधायो त हू 100 सालनि खां ॼाणायल घर में रहनि पिया। बासर माण्हुनि खेनि हथियारनि जे ज़ोर ते बेदख़ल करे घर ते कब्ज़ो करे आहे। मुतासिरनि जो चवण हो त बासर खेनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासत करे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि IG सिंध SSP खैरपुर ऐं ॿिनि वसवारनि खे मुतालबो कयो त ॼाणल मामले जो नोटिस वठी बासर ख़िलाफ़ कार्रवाई करे सान इंसाफ़ कयो वञे। पीर जो ॻोठ में चङे मुड़ुस जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कच्चे जे ॻोठ गुल हसन मंगड़ीचो जे रहवासियुनि अब्दुल कवी मंगड़ीचो मोहम्मद उमर अब्दुल समी माजिद मंगड़ीचो ऐं ॿियनि जी अॻुवानी में एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। सहाफ़ियुनि ॾाढो दाहिंदे हुननि ॿुधायो त साल अॻु नारेजा बिरादरी जे हथियारबंदनि संदन ॻोठ जे चङे मुड़ुस सईद अहमद मंगड़ीचो खे रस्ते वेंदे गोलियूं हणी क़तलु कयो हो, जंहिंजो केस हुसैन बख्श नारे जो ऐं मुमताज़ नारे जो समेत ॿियनि ख़िलाफ़ बिरादरी जतोई थाणे ते दाख़िल करायो हुयो हो, पर पुलिस हिन वक़्त ताईं जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि चयो त बासर खेनि फ़ैसिले खणण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां धमकाए रहिया आहिनि, जंहिं करे हू सख़्तु परेशान आहिनि। हुननि SSP ऐं ॿियनि वसारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी कातिलनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। हैदराबाद में बासर माण्हुनि पारां पोरियत खे सख़्तु तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। मुला इस्माइल ॻोठ में बासर जवाबदारनि पोरियत सुहेल मसीह खे कपिड़नि खां आजो करे निम जे वण सां ॿधी तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं सबबु हू हलण फिरण खां लाचार थी वियो। ज़ख़्मी पोरियत सुहेल मसीह खे वारिसनि पारां तिबी इमदाद लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पोरियत सलीम मसीह सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त सलीम मसीह फ़हीम पोमी ऐं आकिब संदसि घर ते कब्ज़ो करण लाइ घर ते हमिलो करे घर जो सामान टोड़े छॾियो ऐं खेसि तशद्दुद जो निशानो बणायो। हुन ॿुधायो त बल्दिया पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे। हुन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे सणस इंसाफ़ कयो वञे। रतो देरो में बदअमनी ते ज़ाब्तो न आयो, हथियारबंद हिंदू वापारी खां लखें रुपया फुर करे फरार थी विया। रतो देरो जकाबाद रोड तां 3 हथियारबंद हिंदू पंचायत जे मुखी सुनील कुमार खां 9 लख रुपया रोक रक़म मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर करे विया। मुखी सुनील कुमार सहाफ़ियुनि खे ॿुधायो त हू पंहिंजे दुकान ते वेठा हुआ ऐं 3 अणॼातल हथियारबंद फोरू संदसि दुकान ते चढ़ाई करे दुकान में पियल 9 लख रुपया रोक रक़म संदसि नंढे भाउ अक्षय कुमार खां 2 मोबाइल फोन फुर करण बाद फरार थी विया। हुन चयो त रतो देरो शहर में ऐं ॾींहं ॾिठे जो सरेआम फुर जा वाक़िया रोज़ जो मामूल बणियल आहिनि, पर पुलिस ॾोहनि ते ज़ाब्तो आणण लाइ बिल्कुलु बि कार्रवाई न करे रही आहे। हुननि DIG ऐं SSP लाड़काणो समेत आला अख़्तियारनि खे मुतालबो कंदे चयो आहे त फोरन ख़िलाफ़ फौरी कार्रवाई करे फुर थियल रोक रक़म ऐं ॿियो सामान वापसि कराए वञे।
नाज़रीन बुलेटिन पुॼाणी ते पहुतो वधीक ख़बरी अपडेट लाइ ॾिसंदा रहो थदि टीवी न्यूज़।